सरदार जी असुल ताक़त उनजो राज हूंदी आहे। पैसो त वाणे वटि बि हूंदो आहे ऐं माण्हुनि जी ताक़त माण्हू थींदा आहिनि। इहा ॻाल्हि सरदारनि खे सम्झ में नथी अचे। हा, राज जा हू मारा थी बीठा आहिनि, कंहिं ॻाल्हि में सम्झ में नथा अचनि, हू कंहिं चवण में नथा अचनि। हू सरदार जे पंहिंजे राज जा ख़ैर खां हुजनि, एतिरो कमु बचे बि न। सरदार साईं, तव्हांजे मथां असांजो पूरो एतबार आहे। हाणे ॿुधो त मां तव्हांखे हिते कहिड़े कम जे लाइ घुरायो आहे। असल में शम्स वॾो शातिर ऐं मुनाफ़िक़ आहे। हू कंहिं वक़्तु बि मुंहिंजे मथां हमिलो करे सघे थो। सरदार साहब, तव्हां असांजा वॾा आहियो, असांजी जान बि तव्हांजे लाइ कुर्बान आहे। असां तव्हांजे मथां पंहिंजी जान बि कुर्बान करण लाइ तयारु आहियूं। शम्स साले जी भेण जी तज़लील कई आहे। साल छितो थी पियो आहे। हू आदमबू कंदो थो वधे। खान बहादुर मूंखे फ़ोन करे चयो त पंहिंजे ॻोठ जी चौकी वधाए छॾ। सरदार शम्स तव्हांजो पंहिंजो वेझो ऐं घाटो दोस्त हो, पर छो वेरी थी बीठो तव्हांजो? बाबा, इंसान जे करण जी मुंद आहे ई कान। केरु कहिड़े वक़्तु रंग मटाए वेंदो, माण्हू जी निरड़ ते कोन्हे लिखियल आहे। इहा ॻाल्हि त आहे। माण्हू हिते चहिरनि जे मथां चहिरा ॾेई घुमनि था। कंहिंजी ख़बर ई नथी पवे केरु सॼण आहे केरु दुश्मन आहे। असांजे लाइ छा हुकुम आहे? ॾियूं भला बंबोर खे बाहि ऐं खणी अचूं साले जी भेण खे। ख़बरदार, अहिड़ी का बि हरकत न थियणु घुरिजे। राजनि जा राज चट थी वेंदा। बाक़ी साले वारनि खां संग मां कहिड़े बि तरीक़े सां वठी वेंदुसि। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।